सिटी न्यूज़। बेरिया सिटी में पीपी शहीद भट्टो पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भट्टो जी 92वीं सालगिरह तक़रीब जूने जो हाउस ते थी गुज़री। तक़रीब में शहीद भट्टो जे ज़िले अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं सालगिरह जो केक काटियो। बेरिया सिटी पीपी शहीद भट्टो पारां जूने जा हाउस ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भट्टो जी 92वीं सालगिरह जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें शहीद भट्टो जे ज़िले ऐं तालुके अॻवाननि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि पारां सालगिरह जो केक काटियो वियो, जॾहिं त तक़रीब खे पीपी शहीद भट्टो हारी कमेटी जे अॻवान अल्लाह बख़्श जूण जो सैयद एजाज़ अली शाह, रहीम बख़्श खोसो, ज़फ़र अली खोसो, फ़कीर रसूल बख़्श मंगियो, अब्दुल गनी राजपर, वकार कुरैशी, काशिफ खानज़ादा ऐं सदाम जूणे जो समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त भुट्टे ख़ानदान पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾेई साबित कयो आहे त हू अवामी लीडर आहिनि जिन अवाम जे हक़नि लाइ पंहिंजे जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हुननि वधीक चयो त ज़रदारी लीग मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। आसिफ ज़रदारी शहीद मीर मुर्तज़ा भट्टो जो क़ातिल आहे ऐं पाकिस्तान जी बका सिर्फ़ ऐं सिर्फ़ शहीद भट्टो जा असुल वारिस फातिमा भट्टो, गनवा भट्टो ऐं जूनियर ज़ुल्फ़िकार अली भट्टो जा हथ मज़बूत करण में आहे। रिपोर्ट दानियाल शेख, सिटी न्यूज़, बेरिया रोड।